खिड़की में जलसा कंदा था ऐं माण्हुनि खे धमकाए रहिया आहिनि, दहशत गर्दी जो अंदाज़ अपनाए रहिया आहिनि, छेड़नि जी ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। कंहिंसां छेड़नि जूं ॻाल्हियूं था कयो? असां त बशीर खान कुरैशी जो जनाज़ो खणी बि सिंध जी मालिकी कई आहे, ख़ालिद महमूद जो जनाज़ो खणी बि सिंध जी मालिकी कई आहे। ऐं यादि रखो, तव्हां इक़्तिदार जे बैसाखीअ ते आहियो, तव्हां वॾेरनि फातारनि खाननि नवाबनि सरकारनि जी बैसाखीअ ते आहियो। कारखाने जे दोस्तनि खे एतिराज़ आहे, जेका घिटी छिटी में तकरीरूं कंदा था वठनि मुंहिंजे लाइ त मुल्लो ऐं मोमिन गॾियो आहे, मुंहिंजे लाइ था चवनि त मुल्लो ऐं मोमिन गॾियो आहे। हा, जेकॾहिं मुल्ले ऐं मोमिन जे गॾजण सां लारकाने जो अमन क़ाइम थो रहे, हा जेकॾहिं मंदर जी बाहि विछाइण सां लारकाने जो अमन क़ाइम थो रहे, हा जेकॾहिं शिकारपुर ऐं जैकबाबाद जे इमाम बारगाह में लॻल बाहि विछाइण सां सिंध में अमन क़ाइम थो थिए, हा जेकॾहिं लाल शाहबाज़ कलंदर जे नगरी ते लॻल बाहि विछाइण सां सिंध जो अमन क़ाइम थो थिए, त पोइ इंसानियत ऐं शहादत थींदा रहंदा। जो तमां सिंध खे क़ुरान ॾिसण थो चाहियां, प्यार जी ज़मीन ॾिसण थो चाहियां, बापोह जी ज़मीन ॾिसण थो चाहियां, मां सिंध तव्हांजे रहम करम ते नथो छॾे सघां। ख़ालिद महमूद उमिरि वांगुरु जेसिताईं सृष्टिअ में साहु आहे, दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदो रहंदुसि इंशाअल्लाह।